कॾहिं कॾहिं कंहिं शइ खे जेका बआसानी हासिलु न थिए उनखे महिनत सां ऐं तकलीफ़ ऐं मुशक़त सां हासिलु कबो आहे। अल्लाह तबारक व ताला असांखे ज़िंदगी में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॾुखियाइयूं ॾींदो आहे, तकलीफ़ ॾींदो आहे। उनजो में मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं असां कंहिं ॾुखे मरहले में दाख़िल थी करे कंहिं शइ जे लाइ तयारु थियूं। तव्हां ॾिसो हिकु सिर आहे, उहा सिर जेकॾहिं तयारु थींदी आहे हिकु मिटीअ मां त उहा कहिड़ी मुश्किल मरहलनि मां क्रॉस कंदी आहे त वञी बाद में उहा तयारु थींदी आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो त हीअ जेके तकलीफ़ूं आहिनि, मुक़ाबिला, महिनतूं, मुशक़तूं, उहे इन जे लाइ हूंदियूं आहिनि त तव्हां कंहिं ॾुखे मरहले जे लाइ तयारु थी वठो। हिकिड़े अज़ीम ॾाहे शख़्स चयो हुयो, जंहिं कोशिशि कई माना उन हासिलु कयो। जंहिं कोशिशि कई मतिलबु उन हासिलु कयो। तव्हां पहिरीं पोज़ीशन ते न आया आहियो। मां ॿुधाए थो छॾियां बार बार, हीअ ज़िंदगी जी जंग न आहे, ज़िंदगी जी जंग अञा वॾी आहे। हिन स्टेज ते, हिन मुक़ाम ते, हिन मंज़र ते जंहिं खटियो उन बि खटियो, जंहिं हारायो उन बि खटियो, जंहिं खटियो उन बि खटियो, जंहिं हारायो उन बि खटियो। हिते जेको आहे विनर आहे उहो बि विनर आहे, हितां जो लूज़र उहो बि विनर आहे। छो जो हिन वक़्तु यू आर ऑन द प्लेटफॉर्म ऑफ लर्निंग। हिते मिस्टेक्स असांजो हक़ आहिनि। ज़िंदगी में जंहिं मिस्टेक न कई, जंहिं ग़लती न कई, उन कुझु बि न सिखियो। जंहिं तकलीफ़ मां गुज़रियो आहे, मां कंग्रेचुलेशन थो चवां तव्हांखे। जंहिं महिनत कई आहे, अल्लाह तबारक व ताला तव्हांजी इन महिनत जो तव्हांखे अजर ॾींदो। ऐं उहो वक़्तु ईंदो तव्हां ॾिसंदव त इन महिनत मां तव्हांखे छा थो हासिलु थिए। गिव अप न कयो, पंहिंजी ज़िंदगीअ सां हार न मञो, प्लानिंग कयो, प्लानिंग ते अमल कयो, गिव अप न कयो, हार न मञो। ज़िंदगी जे आख़िरी लम्हे ताईं जिन हार न मञी आहे, जिन फाइट कई आहे पंहिंजो पाण सां, इहे कामयाबु थींदा आहिनि, ज़िंदगी जा अज़ीम माण्हू बणिजंदा आहिनि जेके पंहिंजो पाण जे अॻियां हार न मञींदा आहिनि। थोरे वक़्त में हार मञण वारा कॾहिं बि कामयाबु न थी सघंदा आहिनि। सही आहे। सो मां वरी बि तव्हांखे कंग्रेचुलेशन थो चवां, तव्हां ॾाढी सुठी महिनत कई। अल्लाह तबारक व ताला तव्हांखे